पाकिस्तान हिकिड़ो वफ़ाक़ आहे जेको हिननि फेडरेटिंग यूनिट्स गॾिजी ठाहियो, कंहिं जंग जे नतीजे में कोन ठहियो। उन्हनि फेडरेटिंग यूनिट्स में खे ऑटोनॉमस रहणो हो, माना रिसोर्सिस ते मक़ामी कंट्रोल ऐं हुतां जे टैक्सिस ते मक़ामी कंट्रोल ऐं फेडरेशन खे हलाइण लाइ पंहिंजो हिसो ॾियणु। पर पहिरें ॾींहं खां वठी इन्हनि ठाहींदड़नि खे अॻे चयूं त तमामु नंढा सूबा आहिनि, वन यूनिट जी शक्ल में हिकिड़ो सूबो था करे छॾियूं। मुल्क ठहण खां 7 सालनि खां पोइ 15-16 साल वन यूनिट हलियो ऐं वन यूनिट जॾहिं लाथऊं त वरी मुल्क टुटी हलियो सालत में। को माण्हू पंहिंजनि अफ़ालनि मां को सबक़ सिखंदो आहे, सबक़ सिखण लाइ तयारी कोन्हनि। हाणे वरी रिंगट थो हले, तमामु वॾा सूबा आहिनि, इन्हनि खे इंतिज़ाम लाइ नंढा यूनिट ठाहियो ऐं उन लाइ अॼु न पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो कंसेंट 2008 जे इक़्तिदार महल जो थियल 2007 में जेको बेनज़ीर मुशर्रफ ठाहियो, इहो उन जो हिसो आहे। बेनज़ीर जा ॾींहं पूरा थी विया, इलेक्शन से आगे ॾुखाईंदड़ वाक़ियो थी पियो। पर तव्हां ॾिठो त 2012 में ॿिटो बल्दियाती निज़ाम जी शिकल में आयो। उन में चयूं त सूबाई हुकूमत खां खे बाईपास करे उन्हनि खे ऑटोनॉमी गवर्नमेंट ठाहियो। गवर्नमेंट सिर्फ़ आहिनि, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट। मुशर्रफ गवर्नमेंट जो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो तस्वर आंदो, इहो उनखे पूरो करणो। लोकल बॉडीज़ आहे, लोकल बॉडीज़ में जेतिरा लोकल बॉडीज़ डिपार्टमेंट आहे, इन जा ॿीणा फंड्स करे छॾियो, सॼी डेवलपमेंट उनजे हारे करे छॾियो। पर उनखे गवर्नमेंट्स करे ऐं असांजे तारीख़ी वतननि खे एडमिनिस्ट्रेटिव यूनिट करे करार ॾेई ऐं उनखे इलाइक़ा मुख़्तलिफ़ ख़ुदि मुख़्तार करे डिस्ट्रिक्ट्स या डिवीज़न सभु, पुलिस उनखे ॾेई छॾियो, हेल्थ उनखे ॾेई छॾियो, ई ॾेई छॾियो ऐं उनजो कंट्रोल इब्तिदाई तौर ते लोकल गवर्नमेंट जो कंट्रोल मर्कज़ खे ॾियणु, बजट उहे रखनि ऐं ऑडिट उहे कनि। उनजो रिथा अथव इरिगेशन जंहिं ते ॻाल्हायो वियो, इनखे मर्कज़ जे हवाले करण जी रिथा कनि पिया त इनखे करे ऐं मर्कज़ी डिपार्टमेंट करियूं ऐं इन प्लान मुताबिक़, लोकल गवर्नमेंट जे प्लान मुताबिक़ उहे इंतिज़ामी तौर ते इख्तियार ॾेई पहिरें मरहले में ऐं इहो ॾेई त थर्ड टियर, इहो 18 तरमीमुनि जो मिकारो मूं कयो हिन पीपलनि। थर्ड टियर माना हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट, ॿियो प्रोविंशियल गवर्नमेंट, न थर्ड टियर आहे, असांजे आइन में थो अथनि त उनखे एम्पावर कंदो। एम्पावर केरु थो चए त फंड्स न ॾियो, पर प्रोविंशियल गवर्नमेंट जे इख्तियार खां फुरियो ऐं इंतिज़ामी तौर ते बाइख्तियार करे ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं ऐलान करे थो बाबा इहे सभु सूबा लॻनि ऐं उहे सभु मर्कज़ जे कंट्रोल में आहिनि। वरी ॿी शिकिल में वन यूनिट। असां पंहिंजे तारीख़ी वतननि जी विरासत जी ॻाल्हियुनि में पेशरफ़्त लोकल गवर्नमेंट एक्ट, वरी चवंदा त उन में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स, डिविज़नल गवर्नमेंट्स या कहिड़ो शाखो ठाहियूं, बाइख्तियार करणु ऐं सेंटर जे कंट्रोल ॾेई ऐं उन्हनि खे हलाइण जा प्रोग्राम आहिनि। उनखां बि असीं नौजवाननि खे बाख़बर करण आया आहियूं त इन खां बाख़बर रहियो। इहो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी एम्पावरमेंट जे नाले में मुस्तक़बिल में जेको खाई या असांजे जाग्राफी खे गैर महफ़ूज़ कनि पिया, उन ते बि पंहिंजो असां इनखे क़बूल नथा करियूं ऐं अहिड़ी पेशरफ़्त खे अवामी सतह ते मुखालफ़त कंदासीं।